बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो काबिल एहतराम दोस्त डॉक्टर सिकंदर साहब, काबिल एहतराम वडेरो साले मोहम्मद ब्राह्मणी साहब, हाजी रमज़ान पालारी साहब, नियाज़ छच्छर साहब, स्टेज ते मुखी बिरादरी जा असांजो दोस्त टीकम दास, रमेश गुप्ता, स्टेज ते वेठल भुट्टो साहब, मुंहिंजा साफ़ी दोस्तो जेके कोटड़ीअ खां ज़िले जामशोरे खां आयल, हिते बुलाखान जा मुंहिंजा भाउरो, अवां सभिनी जूं असां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां सभु हिते अची हिन काज खे तव्हां वधीक रौनक बख़्शी आहे। असां डॉक्टर साहब जा ऐं जेके बि हिते आयल भाउरो उन्हनि जी असां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं शेख अब्दुल्ला साहब खे असां मुबारकबाद ॾियूं था, अब्बास फाउंडेशन खे, जंहिं हेॾो कामयाबु प्रोग्राम करे जंहिं इहो ॾेखारियो त ग़रीब माण्हूअ जी अगरि ख़िदमत थिए त हीअं थिए जेके मिसकीन माण्हू पंहिंजे शादी करण लाइ जिन माण्हुनि जूं ॼमारूं ख़तमु थी वञनि थियूं ऐं हुन माण्हुनि ते एतिरो सरमायो नाहे जो उहो माण्हू शादी करे सघनि, ऐं उन्हनि जो जेका ही शेख अब्दुल्ला जेको प्रोग्राम रखियो आहे, ऐं शेख अब्दुल्ला साहब खे मुबारकबाद ॾींदुसि। ऐं शेख साहब जॾहिं ही प्रोग्राम रखियो थिए तॾहिं शेख साहब मूं वटि कराचीअ में आयो, पोइ असांजो दोस्त जाम खान साहब वज़ीर बल्दियात, जंहिंजे महिरबानियुनि सां, जंहिंजे तावन सां, डॉक्टर सिकंदर शोरे साहब जे तावन सां, असांजो दोस्त नियाज़ छच्छर जे तावन सां, हाजी रमज़ान जे तावन सां ही प्रोग्राम कयो वियो आहे। असांखे शेख अब्दुल्ला साहब ही असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो। असां शेख साहब जा ऐं अब्बास फाउंडेशन जा शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे ख़िदमत जो मौक़ो मिलियो। असां हिन ग़रीब माण्हुनि जे ख़ुशीअ में शरीक थियासीं। ऐं बुलाखान जा दोस्तो ऐं बुलाखान जे माण्हुनि, बुलाखान जो शहरु हिकु सुजाग शहरु आहे। बुलाखान जा माण्हू सिटीअ जा आज़ादु माण्हू आहिनि, जिन्हनि हमेशह पंहिंजे मर्ज़ीअ सां वोट ॾिनो आहे, जिन्हनि हमेशह पंहिंजो ज़ाहिर थी ओपन थी जंहिंखे चाहियूं उनखे वोट ॾिनऊं। यकीनन अॼु हिते माण्हुनि जो गॾु थियणु इहो सबूत आहे त बुलाखान जो शहरी कंहिंजो ग़ुलाम न आहे, हुन जी जेका मर्ज़ी आहे ओॾां वञे थो। असां बुलाखान जे दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं। इंशाअल्लाह असांखे अव्हांजे दुआउनि सां जेतिरी सघ हूंदी असीं इंशाअल्लाह तव्हांजो भरपूर तव्हांजी ख़िदमत कंदासीं। हिन खां वधीक असांखे मौक़ो मिलियो त असां तव्हांजी बिल्कुलु ख़िदमत कंदासीं। असां चाहियूं था त असां ग़रीब माण्हूअ जी मदद करियूं। मिसकीन जी मदद करण सां जेको इंसान खे सुकून मिले थो, शायदि ज़िंदगीअ में किथे बि उहो सुकून न आहे। सो अॼु ही शेख अब्दुल्ला साहब जे मदद सां जेको ही प्रोग्राम थियो आहे, असां वरी बि पंहिंजा जेके ई सौ घोट आहिनि उन्हनि खे असीं मुबारकबाद ॾियूं था त तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। इंशाअल्लाह अव्हांजी ज़िंदगी बहितर गुज़रंदी। असां जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। दोस्त असांजो सियासत ते काफ़ी ॻाल्हाए विया आहिनि। ही प्रोग्राम को सियासी न आहे, पर काफ़ी दोस्त हिते ॻाल्हाए विया आहिनि। शेख अब्दुल्ला साहब जेको प्रोग्राम रखियो हो थाणे बुलाखान में, शायदि हिकिड़ो को ॿियो प्लाट हो राजा आसरमल जो, जेको कार्ड में उहो लिखियलु हो, पर उन दीवान ते एतिरो ज़ोर पियो, उन दीवान ते एतिरो ज़ोर पियो जो आख़िर दीवान उन 2 ॾींहं 2 ॾींहं अॻु सॉरी कयो त आउं ही प्रोग्राम नथो करे सघां। सरदारनि जी सरदारी ॾिसो, हिन ग़रीब माण्हुनि जे शादियुनि में बि राज़ी न आहिनि। बाबा ही असां प्रोग्राम को सियासी कोन हो, ही प्रोग्राम हिकिड़ो समाजी प्रोग्राम हो, हिकिड़ी ग़रीब माण्हूअ जी मदद हुई। ही को असां तोजे ख़िलाफ़ को प्रोग्राम कोन हो। असां चाहियो थे त कंहिं ग़रीब माण्हू जी मदद करियूं।
पर हिन प्रोग्राम खे कैंसिल करण लाइ एतिरा वस कया विया जो हिन प्रोग्राम खे कैंसिल करायो वञे। कैंसिल करण सां असांखे कुझु कोन थिया, शायदि हे जेके घोट सवनि, हे ग़रीब माण्हू वरी सफ़र कनि हा, पर अलाह जे शुक्र सां ही प्रोग्राम थी वियो हलियो। हुननि जी जेके सोचूं हुयूं उहे नाकाम थियूं। अॼु हिते माण्हुनि जो गॾु थियणु इन ॻाल्हि जो सबूत आहे त बुलाखान जा माण्हू कंहिंजा ग़ुलाम कोन्हनि, बुलाखान जा माण्हू आज़ादु आहिनि। तब्दीली अची वई आहे। तुंहिंजे ॾाढ जे माण्हू तंग थी चुका आहिनि। हिते साईं डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको बुलाखान शहर जो हाल आहे, बुलाखान शहर में पाणी पीअण लाइ कोन्हे। बुलाखान शहर सिटीअ जा माण्हू पाणीअ लाइ उंज था मरनि। हिकिड़ो त माण्हुनि खे ॿाढ़ो पाणी ॾिनो वियो आहे, ॿियो माण्हुनि खे हाणे त उहो ॿाढ़ो पाणी बि नथो मिले। जेके लाइनूं विछायूं वयूं आहिनि उहे एतिरियूं नाक़स विछायूं वयूं आहिनि जो पाणी अगरि चालू थिए थो त उहे लाइनूं फाटियो थियूं वञनि। बुलाखान जो शहर जो माण्हू पाणीअ खां लाचार आहे। जेको माण्हू अदा पाणी नथो ॾेई सघे उहो माण्हू अव्हांजी छा ख़िदमत कंदो। असां पंहिंजे जेके सहाफ़ी दोस्त असांजा हिते वेठा आहिनि उन सभिनी खे अपील कंदासीं त तव्हां कोस्तान खे अची ॾिसो, कोस्तान जो तव्हां हाल ॾिसो त कोस्तान जो माण्हू ॿ वक़्त रोज़ीअ लाइ लाचार, माण्हूअ खे खाइण लाइ कुझु न आहे। कोस्तान में रोड न आहे, कोस्तान में हॉस्पिटल न आहे। कोस्तान जो माण्हू एॾी बदतर ज़िंदगी गुज़ारे थो जेॾी को जानवर बि न गुज़ारे। कोस्तान माण्हूअ जो इहो हाल अथव। सो अलाह कंदो त इंशाअल्लाह माण्हुनि में शऊर आयो आहे, माण्हू चाहिनि था त तब्दीली अचे ऐं इंशाअल्लाह तब्दीली ईंदी त अव्हांजे मदद सां ईंदी। असां तब्दीली कोन आणींदासीं, तब्दीली अव्हांजे वोट जे ज़रिए ईंदी। हिन सरदारनि खे ऐं ग़रीब माण्हू छा था करे सघो? सिर्फ़ु अव्हां ॾे हिकिड़ो ॾींहुं आहे वोट जो। अगरि उहो तव्हां सही इस्तेमालु कयो त यकीनन हिन सरदार जेके आहिनि, जेके चवनि था त ॿिए खे फेरा हणंदासीं पट सां, इंशाअल्लाह 2018 में 80 फेरा हिन खे पट सां हणंदासीं। ऐं वॾेरे साहब जी महिरबानी आहे जो जेका वॾेरे जो हींअर ताज़ो ऑपरेशन थियो आहे, जंहिंजी महिरबानी आहे जेको हिन प्रोग्राम में आयो आहे, जेको भरपूर नमूने सां हिन प्रोग्राम में शिरकत कयाई आहे। असां सभु दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदासीं त वॾेरे जे लाइ तव्हां दुआ घुरो, अलाह साईं हुनखे सिहत ॾे, अलाह साईं हुनखे वॾी ॼमार ॾे ऐं उहो असां सां गॾु हुजे त इंशाअल्लाह कोस्तान में तब्दीली ईंदी। बाक़ी इहे केस, इहे FIRूं, इहे सभु शयूं हाणे ख़तमु थी चुकियूं आहिनि। सरदार वटि हाणे कुझु कोन बचियो आहे, न पुलिस बची अथसि, न इंतिज़ामिया बची अथसि, हाणे का शइ न अथसि। हाणे इहो ठलो सिर सो रोको खणियो पियो घुमे अथव, ॿी का शइ न अथव। ही पंहिंजो पाण खे जेको मुड़ुसु माण्हू सम्झे थो, जेको कोटड़ीअ जे तक़रीर में चयईं त बाबा आउं वॾो मुड़ुसु माण्हू आहियां। बाबा तूं मुड़ुसु माण्हू हुए त पोइ तूं ज़रदारी साहिब सां विड़े हा न, पोइ तूं पहिरें छो किरें? मुड़ुसु भाड़ीअ जी ख़बर पए तूं ॾाढे सां विड़। बाक़ी हिन ग़रीबनि ते ज़ुल्म करणु, उते तूं ग़रीबनि लाइ मुड़ुसु माण्हू आहीं। बाक़ी ॾाढे सां ॾाढो थो ॾिसे त उनजो वञी पेरे पए थो, उनजा वञी पेर थो झली। माण्हू के चवनि था जबल, बाबा कांभू जबल पंहिंजे जाइ ते बीठो आहे। कांभू जबल कॾहिं झुकियो आहे? पोइ हिन त वञी दुबई में साहब जा पेर झलिया। सो हाणे मुड़ुसु भाड़ियो उनजी ॻाल्हि सॼे मुल्क खे ख़बर पइजी वई आहे त छा आहे छा न आहे। पर अव्हां अहिड़नि खां कंहिंखां बि ॾिजो न। इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, माण्हुनि में शऊर अचणु खपे, ग़रीब माण्हूअ जी मदद थियणु खपे। ग़रीब जो जेको बि असांजे हाल हूंदो असीं ग़रीब माण्हू सां गॾु आहियूं। असां हिन प्रोग्राम खे डॉक्टर सिकंदर साहब, ॼाम ख़ान शोर साहब जा महिरबान आहियूं। महिरबानी उन्हनि जी जंहिं हिन प्रोग्राम में फिनांशियली तरीक़े सां मदद कई त इन ग़रीब माण्हुनि जो
शादियूं थियूं इंशाअल्लाह अल्लाह तव्हांखे अजर ॾींदो। महिरबानी। जी सिंध।